दिलचस्प ऐं मिसाली कहाणी ॿुधाए। पुट जी रूसी अदब जे बाकमाल अफ़साना निगार चेखोव जी कहाणी शर्त तोखे ॿुधायां थो। इहा कहाणी शायदि रूसी अदब मां चूंड आहे। रूसी अदब जी छा त ॻाल्हि कजे। शायदि न पर यकीनन। कहाणी हिक पार्टीअ मां शुरू थिए थी। उन पार्टीअ में कई शाहूकार जुआरी ऐं इल्म वारा माण्हू मौजूद आहिनि। बहस हले पियो मौत जी सज़ा ते। घणनि माण्हुनि जो ख़्यालु आहे त मौत गैर इख़लाक़ी सज़ा आहे, इन करे उनखे उम्र क़ैद में बदिलाइजे त बहितर आहे। कंहिं चयो पियो ॿई गैर इख़लाक़ी आहिनि। उम्र क़ैद बि हिक लिहाज़ खां मौत ई आहे, पर इहा सज़ा मरण खां त बहरहाल बहितर आहे। बैंकर जोश में चयो, केरु आहे जेको 20,000 रूबेल जे बदिले पंहिंजी बारोनक ज़िंदगी जा क़ीमती 5 साल क़ैद में रहंदो। हिकु वकील चवे थो 20,000 ॾे त आउं 15 साल क़ैद बि काटण लाइ तयारु आहियां। बैंकर लाइ इहा रक़म उन वक़्तु का एॾी वॾी कोन हुई ऐं ईअं इहो शर्त लॻी वञे थो। मतलब त इन रक़म जे बदिले इहो वकील 15 साल क़ैद कटींदो। हिन सोचियो त 15 साल ॻाल्हियूं कंदा गुज़री वेंदा, पर जॾहिं ॿाहिरि निकिरंदुसि त उन वॾी रक़म मां बाक़ी ज़िंदगी वॾा ठठ कंदुसि। कैदी वकील खे किथे कीअं कैद करे रखणो हो? वकील खे बैंकर जे घर वारे बाग जी कुंड में रहणो हो, बिल्कुलु अकेलो ऐं सख़्त तरीन निगरानीअ में। अङण पार करणो कोन हो, न कंहिंसां मुलाक़ात, न ई इख़बार, बसि किन शयुनि जी इजाज़त हुई जीअं मौसीक़ी जो औज़ार मिलियल हो, किताब, शराब, सिगरेट घुराए सघियो थे, बसि। इन अजीब कैद खाने में कैद वकील जो वक़्तु कीअं गुज़रियो बाबा? कैद जे पहिरियों साल कैदी काफ़ी परेशानी वारी ज़िंदगी ऐं बोरियत जो शिकार रहियो। हिन शराब सिगरेट छॾे ॾिना। संदसि ख़्याल मूजिब शराब ख़्वाहिशूं जाॻायूं थे ऐं सिगरेट कमरे में अणवणंदड़ बू आंदी थे। हू रुगो मौसीक़ी जो साज़ वॼाईंदो रहियो। वक़्तु गुज़ारीअ लाइ हिन हल्का फुल्का किताब पढ़णु शुरू कया, जिन में नावल, कहाणियूं ऐं मज़ाक़नि ते मुश्तमिल किताब शामिल हुआ। ॿियो साल कीअं गुज़रियो बाबा? 2 साल हुन साज़ वॼाइण बंदि करे छॾियो। रुगो क्लासिकी अदब जा किताब घुराइण लॻो। ईंदड़ 4 साल बि ईअं ई गुज़री विया। 6 साल हुन में अजीब तब्दीली इहा आई जो हुन वरी साज़ वॼाइण शुरू कयो। शराब ऐं सिगरेट पीअण लॻो। खाइण पीअण सां गॾु खेसि पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदे ऐं कावड़ कंदे बि ॾिठो वियो। कुझु लिखंदो हो, लिखी वरी पना फाड़े छॾींदो हो। कॾहिं कॾहिं पंहिंजा लुढ़क पाण उगी वठंदो हो। पर 6 साल में मुंहिंजी ओचिती वॾी तब्दीली अचण लॻी। इहा वरी कहिड़ी बाबा? 6 साल में हुन ॿोलियूं, फ़लसफ़ा ऐं तारीख़ जा किताब ईअं पढ़णु शुरू कया जीअं को बुखायल खाधे ते टुटी पवंदो आहे। ईंदड़ 4 सालनि में हुन बेशुमार किताब पढ़िया, जिन खे घुराइण में बैंकर खे वॾी मथाकुट करणी पवंदी हुई। 10 साल में हुन बैंकर खे ख़त बि लिखियो। ख़त में छा लिखियई बाबा? ख़त में लिखियल हो त प्यारा बैंकर, ही ख़त तोखे 6 मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में लिखियल आहे, जेको माहिरनि खे ॾेखारिजां ऐं किथे बि खेनि का ग़लती नज़र अचे त बाग़ में बंदूक जा 2 ठका ज़रूर कजां, जीअं मूंखे मुंहिंजी इल्मी कामयाबीअ जी पक थी पवे। उन ई साल बाग़ में 2 ठका बि थिया ऐं कैदी वकील खे ॿोलीअ ते संदसि महारत जी सलामी मिली पई। पोइ छा थियो बाबा? 10 साल खां पोइ हू सोच वीचार में मऊ रहंदो। संदसि अॻियां मज़हबी किताब मौजूदु हूंदो हो। उन बैदि हिन मज़हब जी तारीख़ ऐं अलहयात ते मुश्तमिल किताब पढ़णु शुरू कया। आख़िरी 2 सालनि में त हुन माॻई रंडा रोड़णु शुरू कया। साइंस, अदब, बायरन, शेक्सपियर, केमिस्ट्री, तिब, फिज़िक्स, फ़लसफ़ो, फ़ल्कियात, मतिलब त हर मौज़ूअ ते हिन तेज़ीअ सां रुगो पढ़ियो ऐं परूड़ियो। 15 साल पूरा थिया त खेसि शर्त वारी रक़म बि मिली हूंदी। 15 सालनि बैदि बैंकर जा माली हालात साॻी न रहिया हुआ। 15 साल अॻु जेका रक़म हुन लाइ कुझु न हुई, सा हाणे वॾी रक़म भासण लॻी हुअसि। हिन सोचियो, कैदी वकील निभागो शर्त वारी रक़म खणी पाण ठठ कंदो ऐं मूंखे कंगाल करे वेंदो। छो न खेसि ख़तमु कजे? जेको माण्हू 15 साल अॻु इंसानियत, इख़लाक़ियात ते बहस करे रहियो हो, सो उन कैदीअ खे मारण जो मनसूबो जोड़े चुको हो, जेको सुभाणे 12 वॻे आज़ादु थियण वञी रहियो हो। सर्द रात जी ऊंधाई में हू पिस्तौल खणी कैदीअ ॾांहुं वधण लॻो। सख़्त सीअ में पहिरेदार परभरो किथे सुम्ही रहियो हो। कैदी मेज़ ते ईअं आलियल हो जहिड़ो कर निंड सुतल हुजे। बैंकर सोचियो, शैतान ख़्वाब में 20,000 रूबेल ॾिसी रहियो हूंदो। छा बैंकर कैदी खे क़त्ल करे छॾियो? कैदी कुर्सीअ ते आलियल हो।
कैदीअ जे अॻियां मेज़ ते हिकु कागज़ जो टुकड़ो पियो हो जेको बैंकर खणी वरितो, जंहिं ते लिखियलु हो सुभाणे 12 बजे मूंखे आज़ादी मिली वेंदी, पर वञण खां अॻु ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी चवां थो त आऊं दौलत, आज़ादी, ज़िंदगी, सिहत, सभु कुझु जंहिंखे दुनिया नेमतूं सम्झी रही आहे तिन खे हक़ीर सम्झां थो। मूं 15 साल किताबनि सां ज़मीनी ज़िंदगी जो मुतालो कयो आहे। मूं माण्हू त कोन ॾिठा, पर तुंहिंजे किताबनि में मूं दुनिया ॾिठी, शराब पीतो, गीत ॻाया, शिकार कया, औरतुनि सां मोहबत कई, जबलनि ते चढ़ियसि, सिज उभरंदे ॾिठा, ककरनि में खिवणियुनि जा रक़्स ॾिठा, जबल, दरिया, शहर ॾिठा। तुंहिंजे किताबनि में मूं मौजज़ा ॾेखारिया, शहर जलाया, मज़हब पखेड़िया ऐं मुल्क फतह कया। मतलब त हू इहो पियो चवे त मूं किताबुनि में सभु कुझु महसूस करे वरितो आहे ऐं घणा तजुर्बा कया आहिनि। हा बिल्कुलु, पर अॻिते ॿुध। हू चवे थो तुंहिंजे किताबनि मूंखे ॾाहप बख़्शी, सदियुनि जी इंसानी सोच मुंहिंजी खोपड़ीअ में समाइजी वई। आउं ॼाणा थो त आउं अव्हां सभिनी खां वधीक चालाक आहियां, पर आउं तुंहिंजे किताबनि, तुंहिंजी दुनिया, तुंहिंजे सभिनी आराइशनि खे फुज़ूल सम्झां थो। सभु कुझु बेमक़सद, ख़्याली ऐं सराब आहे। मौत सभु कुझु ख़तमु करे छॾींदो। अव्हां केतिरा बि ख़ूबसूरत ऐं अक़लमंद छो न हुजो, पर मौत अॻियां आख़िर फना आहियो। मतलब त हुन इल्मु हासिल कयो ऐं हुनखे बि रद्द करे छॾियो। हा, हिन लिखियो, अव्हां चरिया आहियो जेके सच खे कूड़ ऐं बदसूरतीअ खे सूंहं सम्झी रहिया आहियो। अव्हां जन्नत जे बदिले ज़मीन जो सौदो करे वरितो आहे। आउं अव्हां खे अमली तौरु ॾेखारणु चाहियां थो त आउं इन्हनि शयुनि सां केतिरी नफ़रत करियां थो जिन लाइ अव्हां जीअंदा रहिया आहियो। आउं इन्हनि 20,000 रोबेलनि खां दस्त बरदार थी रहियो आहियां जिन जो मूं कॾहिं जन्नत वांगुरु ख़्वाबु ॾिठो ऐं हाणे इन्हनि खे हक़ीर सम्झां थो। मतलब त हुन इहा रक़म ठुकराए छॾी जंहिं लाइ हुन 15 साल क़ैद काटियो। हा, ॿिए ॾींहुं पहिरेदार अची बैंकर खे ॿुधायो त क़ैद ख़तमु थियण खां 5 मिंट अॻु वकील कैदी भित टिपी भॼी वियो। इहा कहाणी उते ई ख़तमु थी, पर के सुवाल छॾे वई। पाण मुरादो मुआहिदो तोड़े कैदी हाराए त वियो, पर छा इख़लाक़ी तौरु इहा बैंकर जी जीत हुई या हार? कैदीअ किताबनि मां एतिरी ॾाहप हासिल कई, पर इहा ॾाहप खेसि दुनिया में कहिड़े कमु आई? हिन आज़ादीअ खे हक़ीर ॼातो, पर हू पंहिंजे ख़्यालनि जो कैदी त न हो। बाबा, वॾो सवाल इहो आहे त छा वकील वाक़ई रोशन ख़्याल थी पियो हो या 15 सालनि जी तनाई खेसि दुनिया में जीअण जे क़ाबिल ई न छॾियो हो?